वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु गिलगित बल्तिस्तान जो दौरो करे रहियो आहे। वज़ीर आज़म दौरे दौरान गवर्नर सैयद मेहदी शाह ऐं वॾे वज़ीर यार मोहम्मद सां मुलाक़ात कंदो। वज़ीर आज़म सां वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल, अवेस अहमद लगारी, अता तारड़, अमीर मुक़ाम अब्दुल अलीम ख़ान ऐं ॿिया पिणु गॾु हूंदा। अवां खे ख़बर ॾियूं पिया वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु गिलगित बल्तिस्तान जो दौरो करे रहियो आहे। वज़ीर आज़म दौरे दौरान गवर्नर सैयद मेहदी शाह ऐं वॾे वज़ीर यार मोहम्मद सां मुलाक़ात कंदो। वज़ीर आज़म सां वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल, अवेस अहमद लगारी, अता तारड़, अमीर मुक़ाम अब्दुल अलीम ख़ान ऐं ॿिया पिणु गॾु हूंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु गिलगित बल्तिस्तान जो दौरो करे रहियो आहे। वज़ीर आज़म दौरे दौरान गवर्नर सैयद मेहदी शाह ऐं वॾे वज़ीर यार मोहम्मद सां मुलाक़ात कंदो। वज़ीर आज़म सां वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल, अवेस अहमद लगारी, अता तारड़, अमीर मुक़ाम अब्दुल अलीम ख़ान ऐं ॿिया पिणु गॾु हूंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु गिलगित बल्तिस्तान जो दौरो करे रहियो आहे। वज़ीर आज़म दौरे दौरान गवर्नर सैयद मेहदी शाह ऐं वॾे वज़ीर यार मोहम्मद सां मुलाक़ात कंदो। वज़ीर आज़म सां वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल, अवेस अहमद लगारी, अता तारड़, अमीर मुक़ाम अब्दुल अलीम ख़ान ऐं ॿिया पिणु गॾु हूंदा।